सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिही व अज़वाजिही व अब्नाइही व बनातिही व बारक वसल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन यहदी बिहिल्लाहु मन इत्तबअ रिज़वानहु सुबुलस सलाम व युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। तो बस पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या काफी जमात कुलखानिया तहज़ीब जो प्रोग्राम ना है जश्न ईद मिलाद नबी जो जलसो आ वॾे आवाज़ सां मिली जुली जो शजर बेना एड़ी सलात पढ़ायो जवानी सलात जे आवाज़ जे ज़रिए दादू बजे शैतान भजे अवां जो आवाज़ मदीने पुजे। सल्लल्लाहु अलैहि या मोहतरमुल मकाम इज्जत एहतराम जे काबिल उलमाए किराम मशाइख़े निज़ाम प्यारा मुसलमान सुन्नी भाइरो अल्लाह जल्ल वजहुल करीम जे फज़ल ऐं मेहरबानी सां न सिर्फ दादू में न सिर्फ शाहपुर में मोरे में न सिर्फ पाकिस्तान में और पूरी दुनिया में सरकार जे अचण जूं ख़ुशियूं धूमधाम सां मल्हायूं पियूं वञनि। अगे माण्हू असां ते तंज़ुम कंदा हुआ ताना हणंदा हुआ टोक टोक कंदा हुआ त बाबा तव्हां ऐं दादू में मिलाद छा कयो ॿाहिरि मुल्कनि में मिलाद किथे आहे। असांजा वरी बाराड़ी जा सादा माण्हू उहे चवंदा पाकिस्तान वारा था कनि ॿार मोरे पर हाणे त वरी नीत जो दौर आहे
दुनिया सभई गरीब भैया हाणे ॾेखारी न पिया हालांकि इहो शरई लिहाज़ सां मेयार या उसूल नाहे तमारा ॿाहिरि वारा जेको कमु कनि असां लाइ दलील आहे ईअं नाहे मिस्र में मिलाद किथे आहे असांजा घणा माण्हू चइबो बाबा दाढ़ी शरीफ़ रखो चवंदासीं मिस्र में दाढ़ी कार रखे किथे आहे इहो मेयार नाहे शरई उसूल नाहे ज़ाबितो इहो नाहे बाकी इंसान पंहिंजे पंहिंजे ख्वाहिशात ते हलंदे पोइ बहाना ॻोल्हींदो आहे दलील ॻोल्हण जी कोशिश कंदो आहे पर अहिड़ा दलील जेके मंतकी लिहाज़ सां बि गैर क़ाबिल क़बूल ऐं उसूली लिहाज़ सां बि गैर क़ाबिल क़बूल असीं चवंदा न भला तव्हांजो इहो बहानो लाउड शइ थियो छा हिकिड़ो खोल त हिते साम्हूं वारो लाउड खोल त मुल्क भॼे शैतान भॼे दादू वारनि जा कुझु त कन खरकर न सुभान अल्लाह असीं ज्यादा चऊं साईं तव्हांजो इहो जेको मेयार तव्हां ठाहियो भला जे तईं चवंदा ॿाहिरि मुल्क में कोन थो थिए हाणे त ॾिसो यमन वारा मिस्र वारा ॿाहिरि मुल्कनि वारा बि सरकार जो ऐलान पिया कनि अल्हम्दुलिल्लाह अला इहसानिही तव्हांजे दादू जे मशहूर आलिम दीन शेर दादू हज़रत आशिक़े रसूल मौलाना साईं अब्दुल वहीद नामत बरकातुल आलिया पंहिंजे मौक़िफ़ खे अहले सुन्नत व जमात जे नज़रिए खे अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे खे मीलाद जे मुतअल्लिक़ बयान पे कयो जंहिंजी अशद ज़रूरत आहे अल्लाह तबारक व तआला असां सभिनि खे साईं जे चयल ॻाल्हियुनि ते अमल जी समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए क़ुरान करीम मां सूरत शरीफ माइदा जूं ॿ टे आयतूं बल्कि हिकिड़ी आयत ऐं आयत खां थोरो वधीक हिसो हिन फ़क़ीर जे साम्हूं पढ़ियो सभ खां पहिरियों तव्हां अल्लाह जो क़ुरान ॿुधो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त क़द जाअकुम मिनल्लाहि नूर क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन यहदी बिहिल्लाहु मन इत्तबअ रिदवानहु सुबुलस सलाम व युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाता अल्लाह जी तरफ़ां रिपीट भली बंद करी से अल्लाह जी तरफ़ां तहां वटि नूर अची वियो ऐं रोशन किताब अची वियो इन नूर जे ज़रिए इन रोशन किताब जे ज़रिए अल्लाह ताला हिदायत ॾींदो उन माण्हूअ खे जेको रब जे रज़ामंदी जी ताबेदारी कंदो सलामती जे वाटुनि जी ऐं इन्हनि खे हुकान मां कढी नूर जे तरफ़ आणींदो हिन आयत में कई उलमाए किराम फ़ाइदा लिखिया जेको नूर जो लफ़्ज़ आयो आहे इन नूर मां मुराद मदीने जे मीर जी ज़ात पहचान लिखी विया तफ़सीर मदारक वारे लिखियो तफ़सीर जलालेन शरीफ वारे लिखियो चोटी जी सुन्नी आलिम पंहिंजे तफ़सीर में लिखियो नूर मां मुराद मदीने जो मीर पर अरबी में चवंदा अल फज़लु मा शहिदत बिल आताहु फज़ीलत इहावा जो दुश्मन बि मञण पंहिंजा त मौलवी लिखी विया त नूर मां मुराद नबी सही जी ज़ात पर मुफ्ती तकी उस्मानी दियोबंदी मुफ्ती रफ़ी उस्मानी दियोबंदी ए कराची जा वॾा मुफ्ती आहिनि इन्हनि जो पीर मुफ्ती आज़म मुफ्ती शफ़ी दियोबंदी ओ पंहिंजे तफ़सीर मआरिफ़ुल क़ुरान में लिखी वियो त नूर मां ते मुराद तुंहिंजो ऐं मुंहिंजो नबी मदीने जो ताजदार तफ़सीर मआरिफ़ुल क़ुरान में न लिखियई पर अहले हदीस जो मोतबर मौलवी अल्लामा सनाउल्लाह अमर तसरी तफ़सीर सनाइया में चई वियो त नूर मां मुराद ॿी का शइ नाहे नूर मां मुराद तुंहिंजो ऐं मुंहिंजो नबी मदीने जो ताजदार सुभान अल्लाह कुरान
करीम में नूर जो लफ्ज उलमाए किराम फरमान 40 का 42 43 44 तखमीनन अंदाज़न 40 का मसी अल्लाह ताला कुरान करीम में नूर जो लफ्ज आंदो जन्मा चैन मकाम ते जिथे भी नूर जो लफ्ज ईंदो उते मुराद जो नबी हिकड़ी आयत जे कम पढ़ी वरी बी जगह ते अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो युरीदून लियुतफिउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। इरादो ज़ाकर अल्लाह जी नूर के विसाइण जो पंहिंजे बाटन सां अल्लाह ताला पंहिंजे नूर के कामिल बनाई दड़ा भली काफिरन के नापसंद लगे इते बनूर मा मुराद रसूलुल्लाह वरी बी जगह ते अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो अल्लाहु नूरुस समावाति वल अर्द मथलु नूरिही कमिश्कातिन फीहा मिस्बाह। अल्लाह आसमान ने जमीन जो नूरा उम्मती नूर जो मिसाल उन चारे वांगुरा जे चारे बेदियो जे उलमा फरमाइंदा चारे मा मुराद सदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ दिए मा मुराद हुजूर जे कल्ब में जेके अल्लाह अनवार रखियो रोशनी रखियो नूर रखियो जन साथ जो वो जो नबी कायनात जे जर्रे जर्रे के रोशन बनाई दुआ नूर मा मुराद महबूब करीम वरी चौथी जगह ते अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो तू या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नदीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सुभान अल्लाह। ऐ गैब जो खबरों बुधाई दर हबीब असा तो के शाहिद बनाए मोकलियो ऐ खुशखबरी दर बनाए मोकलियो ऐ बेजारी दर बनाए मोकलियो ऐ अल्लाह जी तरफ अल्लाह जी इज़्न सा सदी दर करे सिराज जो उलमा बमाना लिखी एकड़ी माना लिखी दर दियो बी माना लिखी दर सिच पर फरमाइंदा सिच का दिए वारी माना कुछ लिहाज सां बेहतर वो की है त सिच जो जादे को हुंदो सिच गोडे रोशनी कंदो पोया जे को मिलाए को हुंदो हाने सिच अते वधंदो पियो वजे पोया उंद अची पई अरे ये अलाए सिच जो जादे हुंदो ताने सिच जी रोशनी पर दिए में या खसलता जो दिए के तई विच ते रखो हिय रोशनी दीदो हिय रोशनी दीदो हिय रोशनी दीदो चौतरफ रोशनी दई अल्लाह ताला रसूलुल्लाह के दिए सा तशबीह दई बुधायो त नबी सही वो दियो या वो रोशनी दीदड़ शे आहे जेका एक तरफ के रोशन करे तो जो जो नबी कायनात जी जर्रे जर्रे के रोशन बनाई दड़ा है सुभान अल्लाह। या नबी रसूलुल्लाह का फेज वठंदा अल्लामा यूसुफ बिन इस्माइल नबहानी रहमहुल्लाह पंहिंजे किताब में लिखियो त जॾहिं ॿिया नबी पंहिंजे नबूवत जे मक़ाम ते मर्तबे ते फाइज़ हुआ उन वक़्त में उही रसूलुल्लाह खां फेज़ वठी करे पंहिंजे उम्मत में मुंतक़िल कंदा। इमाम बुसीरी रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी कई फरमाए तो वकुल्लुहुम मिर रसूलिल्लाह हे मुल्तमिसुन दादो वारो जे तो सब नबी साईं करीम खां घुरंदा अॼु करे असी घुरंदासीं न या रसूल अल्लाह मदद या रसूल अल्लाह मदद शिरक नाजायज वडी रड़ मुले जो येलो पेट एडी रड़ इमाम बुसीरी को अॼु जो मौलवी सिंध जो को मौलवी चले हा त मुल्लो फतवा हणी 700-800 साल पुरानो आलम चवे तो आम माण्हू त छा पर नबी मुसोणी खां घुरंदा तई छा घुरंदा कमा सही जो रहमत जो दरिया सही न
इन मां हिकिड़ी लपंदी या चवंदा आहिनि त सुण मींहुं वसंदो आहे मींहुं वसण जे करे किसान जे चपनि ते पाणीअ जा कतरा लॻंदा आहिनि तुंहिंजो हेॾो सारो मींहुं आहे हिन कतरनि जेतिरो असांखे ॾे वकुल्लुहुम मिन रसूलिल्लाह मुल्तमिसन ग़रफ़न मिनल बहरि रशफ़न मिन दियमी दादवारो मुजी मुजी मौलाय सल्लिम सल्लिम दाइम अबदा कुछ होता है गाना राती और रोज जलसो डी नहीं रही था मौला या सल्लिम सल्लिम दाइम अबदा अल्लाह भी बेखैर खल्क़ि कुल्ली बाबा इमाम मुस्तफा के नबी नबी ने कहा था जो नबी अखलाक में वो बुलंद खिलकत में पे फरमाए तू फाकिर नबी ये नबी खल्क़ियों वफी खुलुकिन जागी 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 वलम युदानुकी इल्मी वला करमी इब्राहिम साईं ख्वाब में उनसे ख्वाब में ॾिठी जन्नत में हिकिड़ो वणु उन वण जे पननि ते लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जिब्रील खां पुछी जिब्रील इहो मुहम्मद केरु आहे जिब्रील चयो उहो नबी आहे इनखे ख़ुदा पैदा न करे हा त काशी न करे इब्राहिम साईं खे शौक़ थियो त जीअं इन सूरे जो नालो मशहूरु आहे न ईअं मां बि मशहूरु थियां ودعاء ربي هب لي حكما والحقني بالصالحين واجعل لي لسان صدق في الاخرين دعاء مولا مکھے علم ڏي صالحن ما مکھے ملا اي مجھے پوئن مارن کی زبان تے مجھے ذکر جاری تھے اللہ تعالی حضرت ابراہیم جی دعا مقبول بنائی القول البدی میں امام سخاوی رحمۃ اللہ علیہ تو فرمائے درود ابراہیم میں کو حضرت ابراہیم جو ذکر کجے تو آدم کا وٹھی عیسیٰ تائیں سوال قلبی آیا سلیمان جو ذکر نائے موسیٰ جو ذکر نائے عیسیٰ جو ذکر نائے کئی نبیان کے جو بھی ذکر نائے حضرت ابراہیم جو ذکر کجے کرے جو جنہ ان محبوب جی بلند مقام کے رکھو راقی یا اللہ یہ مدینے کے لیے کے مقام رنو سے یہ موجب ذکر حلے مشہوری حلے اللہ تعالیٰ جی ذات برکات حضرت ابراہیم جی دعا مقبول کی ہر قیامت تائیں ایک ایک نمازی دیتا حضرت ابراہیم جو ذکر کندا رہتا سبحان اللہ ایکڑو وجہ ایو لکھو ائی ॿियो वजह लिखो छो भला इब्राहिम साईं जो ज़िक्र القول البديع में इमाम सखावी फरमाए तो हज़रत इब्राहिम दुआ की रब जअलनी मुकीम الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعائي ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب बोला मुखे नमाजी कर मुझे औलाद मां नमाजी बना अज बीद पर नमाज पढ़ी पर पुत्र की नमाज जो के चली हदीस में आई नबी से फरमाता जे सुबह जे टाइम ते पंहिंजे मां पीउ खे नज़रे रहमत सां ॾिठो उनखे मक़बूल हज जो सवाब सुभान अल्लाह हमारा हिकिड़ो लंडन में रहंदो हो जिन्हें हदीस में आए तो सुबह जे टाइम ते नमाज़ी माण्हू पंहिंजे मां पीउ खे ॾिसे हज जो सवाब बाबा सुबह जो कंबल मां मुंहुं कढे त ॾिसां बाबा जो मुंहुं कंबल में उथे त मुंहुं मां बि ॾिसां वॾड़ा चवंदा बाबा हलन पुठियां ढिला ढिलन पुठियां भला किथे मां पीउ नेकनि त औलाद नेक साईं फरमाईंदा औलादकुम बिस्सलाती वहुम अबनाउ 7 सनीन
पुट 17 साल जा थियन त निमाज़ जो चओ वरी बदलिबूहुम अलैहा वहुम अबनाउ 10 सनीन 10 साल जा थियन त पातर हणी भी निमाज़ पढ़ायो एडो निमाज़ जो ताकीद औलाद की तरबियत मां भी न तो ॿियो केर मुझा सुन इब्राहिम साईं नबी दुआ पे तेरे मौला मुखी में नमाजी कर मुझे औलाद मां नमाजी बना रब्बना व तक़ब्बल दुआ असा जा रब मुझी दुआ मकबूल कर रब्बना इग़फिरली मुखी में बख्श कर वल वालिदैय मुझ मां पी के बख्श कर वलिल मुमिनीन मोमिनन के बख्श कर हजरत इब्राहिम मोमिन अल्लाह दुआ करी अल्लाह ताला जी जात व बरकत महबूब करीम फरमायो उन असा के न विसारियो असीब बाब पायो बेवफा आयो हाणे क़यामत ताईं उन जो ज़िक्र मो हबीब जे ज़िक्र सां गॾु हलंदो रहंदो सभई बेवफा ॿिया मगर हिकु मोहम्मद दादू वारो दुनिया आख़िरत में वफ़ादार आहे दुनिया जे बेवफा अमीर मूसा गंजी पढ़ो रसूलुल्लाह मदीने माने हारे राजी की पे वेद बेड़ा पा सभई बेवफा मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे असा तुझे खातिर रुनो कार में थे रातवारो ॾिसो घोट के गुरबदार आहे कयो याद आका असा के अचण सां बेशानी बियारी ज़मीन ते रखण सां ज़मीन ते रखण सां सभई बख़्श मुझे उम्मत जो ख़ताऊं खुदा मुझी उम्मत गुनहगार आहे सुभान अल्लाह अज जी के मकाम मिली वेंदो न फोन करे हेलो साईं माता साईं सुना पुराणो बाबा मां को तो सुनो तो अज जी के मकाम ही मरतबो को मिले होश में नाही तो जो नबी सभनी नबीयत जो सरदार ये तो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बु मिस्कीनन मौला मां मिस्कीन सां मोहब्बत थो कयां अहीनी मिस्कीना मुखे मिस्कीन करे जार व अमितनी मिस्कीना मुखे मिस्कीन करे वफात करा वसरनी यौमल क़ियामती फी ज़ुमरतिल मसाकीन मौला क़यामत जे ॾिहाड़े मुखे मिस्कीन जे जमात में उठार इश्क रखे न नबी सां प्यार रखे न नबी सां उल्फत रखे न नबी सां दुनिया जे मोहब्बत खे पंहिंजे क़ल्ब मां कोरे कढी अज जश्न ईद मिलादुल नबी में दुआ कर अल्लाह तुझे मुझे दिल में नबी जो इश्क आए जो समू अख ॿुधूं दातू न मदीने शरीफ जा तलवार छोड़ फिक्र दुनिया की छोड़ फिक्र दुनिया की दातू चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की किस्मत घर करे सुभान अल्लाह जो ये गाड़ी न लगी मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं छोड़ फिक्र दुनिया की सुभान अल्लाह नूर जो लफ्ज़ चैन मकाम ते जिथे पायो उते मुराद तुझो ही मुझो नबिया अल्लाह ताला जी ज़ात व बरकात में जा अची
अजीब हो रब महबूब जो जिथे भी जिक्र कयो किथे जा जो सीहो आयो किथे अरसल जो सीहो आयो किथे बास जो सीहो आयो किथे अतायती जे बाबा का सीहो आयो किथे अरसल जो सीहो आयो अल्लाह ताला जी जात बाबरकात कुरान करीम में फरमायो वल्लदी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही वलौ करहल मुशरिकून किथे पैसा जो लगायो अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन किथे यदी जो तदी जो लफ्ज़ आयो अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो लम यकुनिल लज़ीना कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन मुनफ़क्कीन हत्ता तातियहुमुल बय्यिनतु रसूलुम मिनल्लाह यतलू सुहुफम मुतहहरा किथे जा जो लफ्ज़ आयो अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम व इन तवल्लौ फकुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सुभान अल्लाह। जाजी माना आयो अरसल जी माना मोकली बस जी माना मोकली अतायती जी माना अचण वारिया मालूम थियो महबूब आयो हबीब जी खिलकत पहरिया हजरत जाबिर नबी से जो गुलाम पे जो या रसूल अल्लाह अखबरनी अन अव्वल शैइन खलक़हुल्लाह सोना रब मेरा बेया केड़ी से पैदा कई आसमान रब पैदा कयो जमीन रब पैदा कई पक्षी रब पैदा कया जानवर रब पैदा कया जीत जड़ा रब पैदा कया धातु वाला रब पैदा कया पूरी कायनात में अल्लाह ताला मेरा केड़ी से पैदा फरमाई फरमाया या जाबिर इन्नल्लाह कद खलक़ क़ब्ल अल-अश्याए नूर नबिय्यक मिन नूरिही फजअल ज़ालिका नूर यदूर बिल कुदरति ऐसा शा अल्लाह तआला व लम यकुन फी ज़ालिका अल-वक़्त लहुल वला क़लमुल वला जन्नतुल वला नारुल वला समाउल वला जिन्नियुल वला इंसियुल ओ जाबिर सबका पहला अल्लाह ताला तुझे नबी के नूर के पंहिंजे नूर मां पैदा कयो उन वक़्त में लोह कोन हो कलम कोन हो काशी पैदा थियल नबी रब पूरी कायनात में पहिरिया तुझे नबी के नूर के वजूद अता फरमायो सुभान अल्लाह शाद लतीफ पिटाई सुभान अल्लाह फरमाया तो साहर जासी कार अड़ठा आगे हुआ सुभान अल्लाह फरमाया तू साहर जासी कार अड़ठा आगे हुआ नका कुल फयन हुई नका भी पचार दादुआरो नको सिज चंद हो हुई मुदा अबोकार नको मलक फलक हो हुई तो ही दी तमार तद महबत सान में हार लयाई लतीफ जय सुभान अल्लाह काशिफ नज़र सुभान अल्लाह मकतूबात इमाम रब्बानी असा नक्शबंद जो पीरा इमाम रब्बानी सदर मकतूबात को हमरा अपने मकतूबात पढ़ने पढ़ने उन हजरो कौन पढ़ो इमाम मालिक पे चले न जेको हजरत अमीर मुआविया के गाड़ी में दो उन जन हजरत अबू बकर उमर के गाड़ी में हिन छा कयो जो मकतूबात पढ़ी मकतूबात के पट थी रात जे टीम ते इमाम रब्बानी ज़ियारत कराए सहाबा अरे तुझी मकतूबात थी तेरी तुझी मकतूबात में ये लिखला मां फरमाया तो तोखे मुझी गाल ते इतराज हुयो तो मुखा पुछी ना मकतूबात चलाओ चलाई
हलिया तो की हजरत अली अली वची हजरत अली का पुछो साहब जो शान अली सही ज़दा जो प्यार आई है भाई मुस्तफा चंद्रवा मुझे बात दे गिरा मेरी ॾाढी सुठी ठायल है मुस्तफा चंद्रवा उन जो तारो अली सुबह इस्लाम जो आस्तारो अली मुस्तफा चंद्रवा ज़ीनते फकर उसने फितरत दियो अहले सुन्नत जिले रब जी बरकत दियो आगवारो बिला शक भलारो अली सुबह इस्लाम जो आस्तारो अली मुस्तफा चंद्रवा उन जो तारो अली सुबह इस्लाम जो आस्तारो अली मुस्तफा चंद्रवा सुभान अल्लाह साहिब महले हज़रत अली बैठी है थकल थी न वियो मां इकड़ो जलसो पियो कया तार मुखां वधीक थकल हो हींअर गल सेवा जो सी मानी मुझे मानी को तो देर थी मां तो बिना पेट्रोल जे हलां दही न कुछ भला साथ न ॾींदो न पोइ भला त वटियूं भला वो हिकिड़े मौली साहब बि तकरीर कई जमात वरी फजर शुरू कयो हिकिड़ो वेठो हे वक़्त ते आल वारा तोखे मूं वारी तकरीर बणे थी छा चयसि बणे कोन थी कुर्सी मुझी आहे दही में जब रींदा तू असां जो असीं कारे वेंदासीं ॾाढा कजो सुभान अल्लाह इमाम रब्बानी पियो चवे तो मुझे वक्त बात लिया अली हजरत अली ने वठी हला अली सही वठी हजरत अली पे जो नबी जे साहब की गुस्ताखी न कबियो अली सही तो चवी नबी जे यार जो गुस्ताखी न कबियो अली जा हुबदार सरनाए वारा हिन जुमले पे गौर कर हिन जुमले पे फिक्र कर अली जो महबूब जे यार साहब जे साथ सां प्यार कुरान तो चवी रुहमा बैनहुम उनन जो कबे सां प्यार रसूलुल्लाह जी सोबत की नबी सही हेड़ी खिदमत की बाकी 4-5 मुसलमान थे प्या सब नऊज़ बिल्लाह काफिर ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती नबी से जो गुलाम उन नबी लख काफिरन के कलम पढ़ायो ऐ नबी सही सिर्फ ट्रेन के कलम पढ़ायो अकुल वकाशे हुंदिया समझ वकाशे हुंदिया दिमाग वकाशे हुंदिया असी जो आयूं ते महबूब जा सहाबी अन्य हजरत अली हुयो 13 साल जो या रिवायत में इख्तिलाफ 7-8 साल जो जरे कलम पढ़ियो हुई तने रसूलुल्लाह जी मुट्ठी मुबारक के तकलीफ में आई उन वक्त में रसूलुल्लाह जो साथ के हबीब साहब तकरीर बिठो मुझा बाल साहब जो फरमाइता वाह सुने सिद्दीक जो शान आला शान खोले दिसो कुरान के पाए कजे फरमान के अभी जवाब सुने सिद्दीक जो शान आला शान साथी मोहम्मद अमीर जो अरबिय गो अमीर जो अदवरुल्लाह खबर नादान के खोले दिसो हज़रत अली बजवे नबी से साहब ने मुस्तखिल कर इमाम रब्बानी बिठवा पर इमाम अहमद है न जिन दिल में अन्या बुग़्ज़ थी हदीस के पाठ इमाम रब्बानी जी थका मुके चबाड़ कराई निंड मां जो था मुझे कल्ब में रसूलुल्लाह जी के सहाबी की गुस्ताखी मोहब्बत ही मोहब्बत है वली जो कमाल ओ मकतूबात शरीफ में हदीस के आंदी मौलवी अशरफ अली थानवी मांगो अव्वल मा खलक अल्लाह नूरी हाणे हिकड़ी नबी से जी हदीस बी हदीस वरी छा बि चवे अव्वल मा खलक अल्लाह अक़ल
एकड़ी हदीस पई चवे त नबी सी तो जिन पहिरिया पहिरिया अल्लाह ताला मुझे नूर खे ठाड़ो बी हदीस पई चवे पहिरिया पहिरिया अल्लाह सी अकुल खे ठाड़ो ये नबी से जी हदीस वो नबी से जी हदीस जाहिर में दर्शन में तकरार थो थी एकड़ी हदीस पई चवे नबी से तो चवे पहिरिया मुझो नूर थयो बी हदीस पई चवे त पहिरिया अकुल थयो गाल कीअं चए उलमा फरमाया त तकरार ना है पहली हदीस बि सही बी हदीस बि सही ये सही है फरमाया नूरी मा मुराद नबी से जो नूरा ऐ अकुल मा मुराद बि नबी सैया तो तजन अकुल मंद मानू अकुली फैसला करे 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 अकुल बदीनी दुआ माना महबूब करीम वो दुनिया में अकुल मंद शख्स है जो दुनिया की शख्सियतों मुझे हबीब के मुकाबले में कुछ भी ना है सुभान अल्लाह व किताब मुबीन रोशन किताब मुल्ला अली कारी लिखो तो रोशन किताब नबी सैया हाने ते इतराज करदा नहब जो लोग जेके मौलवी हुंदा वे समझदा वो नहब इल्म नहब जो इतराज करदा त बाबा रसूल बशर हिकड़ो आहे नूर जो किताब मुबीन बशर त फेल हिकड़ो आ फाइल बहन अल्लाह करे ता समझो पर जे हूं बुधंदा त समझी वेंदा इतराज करो कना बाबा रसूल नूर व किताब मुबीन हिकड़ो नूर जो किताब त जेको फाइल आहे वो फाइल है हिकड़ो नूर आहे किताब ऐं जेको फेल आयो आहे वो फेल आहे वाहिद मुज़क्कर गायब जो सीगो जा यजीउ जे बाब खां ॻाल्हि त चए कान थी तव्हांजो इहो चवण त किताब मुबीन मां नबी से मुराद आहे मां चयो तो हिदायत नहब कोन ही पढ़ियल हिदायत नहब में बुनियादी फाइल जे बस में लिखियल आहे त जे फाइल ज़ाहिर हूंदो आहे त फेल वाहिद जो आणबो आहे हिते फाइल मुस्ततर न आहे हिते फाइल ज़ाहिर आहे लिहाज़ा तुंहिंजो एतिराज़ ख़त्म थी वियो नूर मा मुराद नबी सैया किताब मुबीन मा मुराद नबी सैया हाने सवाल थियो जैसे किताब मुबीन मा नबी से मुराद किया उलमा फरमाइंदा त ही है नबी पाक की जो किताब कुरान करीम यो साकित किताब ओ जो महबूब नातिक किताब अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा कूफे जे शहर में हजरत अली जे सामो एकड़ो खारजी कुरान खणी आयो ये तो अली हाजा कुरान हकमन बैनना व बैनक अली ही कुरान तुझे असा जे विच में फैसलो कंदो तुझे तुझे मुर्शिद हजरत अली मुर्तजा फरमायो ओ खारजी हाजा कुरान साकितुल व अना कुरान नातिकुल ई खामोश कुरान ऐ मा अली मुर्तजा ॻाल्हाई दर कुरान आया वाले अली नातिक कुरान अली जो सरदार रसूलुल्लाह कुरान है गारी सूरत अबू बकर पे होई नाक पे हो एक माशूक जा ओ या आशिक बई मां पांजे लाल साहब साईं जो सही मानू चंदा ना बोली शेर खणा दा पढ़ो साईं जो बाबा शेर पढ़ण ला मोहटरो खपी सुभान अल्लाह तो ई कोई चंदा जे शेर पढ़ कोने दो भला जे शेर पढ़ण अचे तो ना पढ़ो इन में असा जी कुरान हदीस जी तर्जुमानी वो कुरान हदीस के खिलाफ थोड़ी है ना शेर तो शेर था कुरान हदीस के खिलाफ अल्लाह तो की आवाज न दिलवा तो भाई किस्मत दे रो पिट अबू बकर पे होई नाक पे हो एक माशूक जा ओ या आशिक बई परम सिद्दीक कयूवा पीर परे राजवारो कटनी है जी बाजी ना कर गई तवा जनो सी की भला था अल्लामा इब्न हजर तो लिखी
जॾहिं रसूलुल्लाह अबू बकर साईं जे हज में सुतो पियो कान क़ुरान युफ्तहु फिर रहल ईअं पियो लॻे ॼण क़ुरान रहल में खुलियो पियो आहे नबी साईं किताब इब्न हजर तो चवे रसूलुल्लाह जो चेहरो अल्लाह जो क़ुरान अबू बकर जी झोली क़ुरान जो रहल सुभान अल्लाह नबी पाक जो हुस्न यूसुफ साईं जो हुस्न आहे पर हज़रत यूसुफ खां कई मर्तबा जे तुझो ही मुझे नबी जो हुस्न अल्लाह ताला जे हबीब जा दीवानो अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाईंदी मां वेठी आया वेठे वेठे कपड़ा सिबंदे मुझी सुई किरी पई फदखल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतबयनत इब्रतु बिशुआई नूर वजहिही मां वेठी आया परेशान सुई गुमजी वई आ फदखल रसूलुल्लाह महबूब आया सदर नूर जे करे मुझी सुई रोशन थी पई वसीनी जमायो महबूब मोहम्मद जी मुर्गन तामा सदके अम्मा आयशा सिद्दीका जी सुई लहर तामा सदके सुभान अल्लाह अगर तुम आस्ते चल जिंदगी न वजन तांजा मोन चवना तो वरी भुलजी न पाऊं अजी अर्ज कयो अमरी साईं सुई मां बिन्याईया दादू अरसमी सुई अला कमरो रोशन कर तमा सदके अम्मा आयशा सिद्दीका जी सुई लहर तमा सदके अल्लामा अली कारी जो किताब मुबीन बाब नबी से पढ़ा यहदी बिहिल्लाहु मन इत्तबा रिदवानहु सुबुल सलाम अल्लाह ताला रसूलुल्लाह जे ज़रिए हिदायत ॾींदो उन्हनि खे जेके ख़ुदा जी रज़ामंदी जी ताबेदारी कंदा तकरीर कर तब अल्लाह अला ये न जोर लगाया दादू वाला खुशी में वाह से बाबा से बोली साहब पर वाह जी तकरीर की न अल्लाह फरमाया तुझी चाल रहती मुस्लिम शरीफ में रिवायत क़यामत जी अल्लाह ताला के मौलवी की बुराई तो मौलवी साहब जी एरिया अल्लाह से फरमाए तो तो के इल्म दिनो हां बोला तो के इल्म दिनो फेज दिनो मैं इल्म दिनो मैं आदमी वो तो पढ़ायो हम पढ़ायो अल्लाह फरमाए तो कूड़ सोहणी अल्लाह से के तुमना दादू वारन का पुछिया बेहर वारन का पुछिया हैदराबाद वारन का पुछिया कराची वारन का पुछिया वडो मौलवी हुस आयु तकरीर तबलीग कंदो हुस अल्लाह से फरमाए तो तबलीग तकरीर इल्म तदरीस में लाते कई त मारू चवन वडो मौलविया मारू चवन वडो मुफ्तिया सुहिब अला वजही वहुलकी फी नार उन जे फकी बधो वी तो ऐ जन्नत जे बाग में उछलायो वी तो अजे मस्त शरीफ में तुम मां दुआ कयो या अल्लाह असा जे दिल में इखलास पैदा थे जने इखलास अजीबी दुआ इन दुनिया में मेरा पार थी भी न है अगी दुनिया में मेरा पार वडड़ा चंदा बाबा दर्जा हर दिल हजरत मूसा के अल्लाह से तौरात क्यों अल्लाह का पूछी मौला मुझे तौरात क्यों दी अल्लाह से फरमाया तुझे दिल में वो लिबड़त थी आज सी हजरत अबू ज़र ग़िफ़ारी पे वचे हां सुना नबी करीम बैठा जिब्रील बरसा वेठो जिब्रील पे नबी से के चवी साईं यो अबू ज़र फरमा अबू ज़र सुञाणीस तो आदिमा सुञाणा सो मां तो सुञाणा सो पर अर्श में मलाइक हिक को सुञाणीस तो बाण फरमाए भला अबू ज़र जी नेकी कहिया जेका अल्लाह के पसंद आ जिब्रील पे जैसे बकम कंदो आ हिकड़ो दिल में वडाई कने दिल में तकब्बुर कौन है दिल में अटपना है मुतवाज़िया मुनकसिरुल मिजाज खुदा के मुनकसिरुल मिजाज मानो डाढो बड़ो एक साथी तो फरमाए तकब्बुर अज़ाज़ील राख़वार करत पसंदान लअत गिरफ्तार कर जागी दुनिया मुझे शान न थई जो थई उन ते निहार तो तकब्बुर शैतान के रुसवा कयो लट्टू लानत जो इजी में विथईस हाने तो मुखे तो चवी तकब्बुर मकुंजील आरे पिसर के रोजे दस्तश सराई बसर ओ दादू वाला ओ मोरे वाला ओ शाहपुर वाला ओ कराची वाला
तकब्बुर न कजा पाण खे रब जो कमतर बानो समझ ये तकब्बुर में पंहिंजी जिंदगी गुजारी दे ओ ॾींहुं परे नाहे थप्पड़ वञी लॻंदे जो त हिन दरबार में उहे मक़बूल हर जिनजे दिलनि में निवड़ता आजिज़ी अल्लाह जे आॾो झुकण खे पसंदि था कर अल्लाह ताला फरमायती बिल्लाहु मरिद्दा रिदवानहु सुबुल सलाम सलामती जे वाटुनि जी हिदायत ॾींदो व युख़रिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर ऐं हिननि खे नूर मां कढी उंदाहिन मां कढी नूर जे तरफ़ आणींदो छो त नबी पाण नूर आहे ऐं नूर ईंदो त ज़ुल्मत वेंदी नूर ईंदो त उंदाही ख़तम थींदी अल्लाह जे हबीब करीम जे आमद सां हुज्जतुल्लाह अलल आलमीन फी मुअजिज़ात सय्यिदिल मुरसलीन अल्लामा यूसुफ बिन इस्माइल जो चवी जे रात नबी से आया उन रात इन कुल ताबतिन नतक़त तिलकल लैलत हर जानवर ॻाल्हायो वफ़रत वहूशुल मशरिक़ी इला वहूशिल मग़रिबी बिल बिशारात ओभर जा जानवर ओलह जे जानवर खे मुबारक पिया ॾियनि बेज़ुबाननि खे ज़ुबान मिली वई ऐं बादशाह जूं ज़ुबानूं बंदि थी वई बादशाह जूं ज़ुबानूं बंदि थी वई इन मां मालूम थियो त बादशाह जूं ॻाल्हियूं बि किताबनि में लिखियल आहिनि अॼु जे मस्जिद में वेही तव्हांखे बादशाह जी हुकूमत जी ॻाल्हि कंदो साईं तव्हां मौलवी तव्हांजो सियासत में छा मुंहिंजो सियासत दीन खां ॿाहिरि आहे छा जे सियासत दीन खां ॿाहिरि आहे त पोइ किताबनि मां बादशाह जूं क़ुरान मां बादशाह जूं ॻाल्हियूं कढो इस्लाम निज़ाम आहे इस्लाम मस्करी आहे बसि इस्लाम में दीन जूं सियासत जूं ॻाल्हियूं न हूंदियूं बादशाह जूं ॻाल्हियूं छोड़ी कोन पियूं इन मां मालूम थियो त इस्लाम सियासत बि सेखारे थो इस्लाम सियासत खां ॿाहिरि आहे असांजा माण्हू पंहिंजो पंहिंजो सिर ठही वियो साईं मौलवी माण्हू तव्हांजो सियासत में छा माजो तुंहिंजो वाजी तुंहिंजी सम्झा वाजो तुंहिंजो अकुल आहे क़ुरान खे पढ़ियो न अथई हदीस खे पढ़ चपे चपे ते तोखे सियासी ॻाल्हियूं मिलंदियूं रसूलुल्लाह पंहिंजी ज़िंदगी सियासी गुज़ारी आहे ऐं फरमायो त बनी इसराइल जा नबी बि सियासत कंदा हुआ बनी इसराइल जा नबी बि सियासत कंदा हुआ सियासत इस्लाम खां ॿाहिरि न आहे सियासत इस्लाम खां ख़ारिज न आहे सियासत इस्लाम जो हिस्सो आहे नथी वणे न ॻाल्हि वणे 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 ॻाल्हि कॾहिं सिधी बादशाह जूं ॻाल्हियूं छो लिखियूं पियूं मालूम थियो त इस्लाम सियासत इस्लाम में आहे इस्लाम जेका सियासत सेखारी आहे कंहिं सेखारी जो त तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी मां गोरू बचा जिंदे जान नबी तुझे शान मथा मुझे वाल साहब हिकिड़ी थियो बाबा ही मसलो ही हो जी ई क्यों असांजा माण्हू मसला पुछण ईंदा न साईं ॿुधायो बाबा मसलो ही ईअं वरी क्यों साईं जो क़ुरान में हदीस में ईअं क्यों साईं जो बंतो आगे मुर्शिद लिखियो आहे जी आपो सही है कुरान में जमास हदीस बा कुरान में सही हदीस में सही इन से क्यों अल्लाह ताला हिदायत रे फतवा पुछणे ईंदा त फतवा ॿुधाए छॾींदा अल्लाह ताला सा तो आगे समझ दी मुखे भी समझ दी हमें तमाम बुजुर्ग आयो नेक आयो मा यो अल तो क्या नबी की जिंदगी कामिल बिना पाची जी तुझ पाक जिस्म मख के नवे है जुआ तोते हुक्म वद यूसुफ खा तुझो हुस्न अतम किया मलक उरू मस्तान जागजो नबी तुझे शान मथा आ गुलाम रसूल आया तुझो इत मेरा बकर में शाहे मुझ
खुशू मनाए हजरत पीर से मोहम्मद राशिद रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह वॾो ख़ुदा जो वली जॾहिं मीलाद शरीफ़ कंदो हो न दर ते बि पाण लोटो हथ में खणी महिमाननि जा हथ थोराईंदो ॾेखारियो त सही अहिड़ो को पीर अॼुकल्ह जे करे मुंहुं पारे के ॿ टे अखर जी था वञनि कुर्सी ते सीटियो वेठो आहे मूं जहिड़ो केरु कोन्हे मां जो तूं छा ई आख़िर तूं आहीं छा तूं रोज़े थड़ीअ खां वधीक ई रोज़े थड़ीअ जा त लखे मुरीद सारे माण्हू जे मुरीद जा मुरीद पर जॾहिं रसूलुल्लाह जो मीलाद थींदो हो त रोज़े वारो कोन हथ में लोटो खणी महिमाननि खे पाणी हथ धोराईंदो हो मुरीद चवंदा हुआ साईं क़िबला असीं था धोरायूं पाण फरमाईंदा न हे मुंहिंजे नाने नबी जे मीलाद जा महिमान इन्हनि जी मां पाण ख़िदमत कंदुसि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थियसि मुझे साईं मीलाद ना था कनि हे भला कीअं मन फरह बिना फरहना बिही जेको असां जे अचण ते ख़ुशि थो थिए असीं उन सां ख़ुशि था थियूं साईं क़िबला मोहम्मद अली जान आयो ता खुश थियो मौलाना अब्दुल वहीद साहब आयो ता खुश थियो ऐं उलमा किराम ताबू जाया ता खुश थियो या खुशी फितरिया इंसान के जनाब शख्सियत इल्मी शख्सियत रूहानी शख्सियत समाजी शख्सियत इंदिया खुशी थींदिया हे दवा शख्सियत जेका रूहानी बि आहे इल्मी बि आहे समाजी बि आहे सियासी बि आहे महबूब करीम जहिड़ी शख्सियत न दुनिया ते पैदा थी आहे वो कदर थी सुभान दुरूद शरीफ पढ़ाओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह हारे फरमान सवार नबी पाक जी गुस्ताखी कई खाका ठायो मन कार्टून जेके सी जग में कार्टून खाका ठायो ऐं सर्वे थी आहे त दुनिया में वध हरामी ॿार बि फ्रांस में था ॼमनि हाणे जेके हरामी पाण उन्हनि खां कम ई हराम वारा थींदा पर असीं कम से कम पंहिंजे मुस्लमाननि हुक्मराननि खे चऊं था त तव्हीं उन्हनि खे ॾंडो ॾियो हितां जे ज़मीर खे हणी बादर मोकिलियो ॾे उतां वापसि करायो असांजी हुकूमत खां मुतालबो आहे हिकड़ी दया अल्लाह ताला सा तवा के तौफीक दी दातू वार जन शहर वार मैदान ते निकली करे रसूलुल्लाह जी मोहब्बत जो सबूत ॾिनो उन खां अलावा ॾिसो फ्रांस में त गुस्ताखी थियनि पियूं असांजे पाकिस्तान में कोन्हे गुस्ताख रसूलुल्लाह जा हां असांजे पाकिस्तान में नबी से जा गुस्ताख न आहिनि फ्रांस जी गुस्ताखी दे सभु किथे न वठी पाकिस्तानी गुस्ताख के हुकूमत के इहो विचे पाकिस्तानी गुस्ताख जेके उन्हनि खे पाक रहण तही वरी मैदान ते रहियो ही मुल्क आहे आशिकन जो ही मुल्क आहे इमाम अहमद रज़ा फाज़िली बरेलवी जे गुलामन जो ॾाढा जो सुभान अल्लाह करूं तेरे नाम पे जाना फिदा नए जान दोनों जहां फिदा मारे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ कंदो आहियां अदब हिकिड़े दफ़े साईं खे खयो पिया डोलीअ में साईं जन वेठे वेठे फरमायो मौलाना अहमद रज़ा फरमायो बाबा डोली हेठि कयो तुसीं छो फरमायो डोली खणंदड़ में हिकिड़ो सैयद आहे हाणे हिते ॾिसो माण्हू वेठा माण्हू जहिड़ो खे ख़बर पए हेठि कयो डोली हेठि कयो इन्हनि में हिकिड़ो सैयद आहे वठी हिकिड़ो आयो फरमायो ही बि सैयद कोन्हे वरी ॿियो आयो फरमायो ही बि सैयद न आहे टियों आयो ही सैयद न आहे चौथों जो आयो मौलाना अहमद रज़ा हथ वठी चुपियसि फरमायो ही सैयद रसूलुल्लाह जो बच्चो आहे तव्हां मदीनो जी ज़िम खे माफ़ कयो मां तव्हांजे कुलनि ते मथे चढ़ियो वेठो मुंहिंजे महबूब मूंखे चयो अहमद रज़ा तूं मथे चढ़ियो वेठो आहे मुंहिंजा बच्चा तोखे कुलनि ते पिया खणनि साईं मूंखे बुखार आहे मूंखे माफ़ी ॾियो हाणे तही मथे चढ़ो मां तव्हांजे कुलनि ते खणी हला मुंहिंजो नबी मूंसां राज़ी थी पवे हबीब राज़ी थी पवे ओ मां तो बदे साईं मां गरीब सैयद आहियां पैसा मूं वटि कोन्हे मज़दूरी कंदो आहियां साईं फरमाईंदा पैसा तोखे हाणे पैसनि जी ज़रूरत न आहे छो त बे इजाज़त उनके घर जिब्रील भी जाते नहीं अरे कद्र वाले जानते हैं जुशाने अगर
चढ़ मां तो के खणा से मां गरीब आया चढ़ चढ़ बस मां तो के खणा तो आए त 63 साल उम्र बुखार पर मुझे रसूल मां राजी थी सुभान अल्लाह अदब से बड़ी सी थी हिकड़ो बुजुर्ग पंहिंजे मुरीद खे ॾिठो ॾिसी पुट तूं नमाज़ूं ॾाढियूं थो पढ़ी रोज़ा ॾाढा थो रखी ज़कात तूं ॾाढियूं थो ॾी हज कयो अथई पर रूहानी मक़ाम कोन अथई छो तहज्जुद में पढ़ा थो नमाज़ में पढ़ा थो रूहानी मक़ाम न अथई इसी छो हे लॻे थो तूं बेअदब अदब तो में नाहे अॼु दुआ कर आलमन जो बुज़ुर्गनि जो सैयदनि जो तुंहिंजे दिलि में अदब पैदा थिए बुजुर्ग छा पियो चवे तो में अदब न आहे कि हा सी सची ॻाल्हि आहे मां पंहिंजे पीउ जो बेअदब आहियां फरमाए पुट पोइ पीउ खां माफ़ी वठी चइजे बाबा त गुज़ारे बाबा त दुनिया छॾे ॾियो अल्लाह जे कामिल वली फरमायो हल मज़ार ते मज़ार जे मथे वठी अचे हथ हई अंदर मज़ार मां हमरा मिटी छॾे निकिरी पियो चइजे मूंखे पंहिंजे बच्चे खे माफ़ कयो पंहिंजे बच्चे खे माफ़ी ॾियो दुआ कर रब तोखे मूंखे माफ़ पीउ अदब अल्लामा इब्न जूज़ी ज़िमनी वाक़िअ कहा के ॿुधाए छॾिया लिखी अल बिर व सुन्नत में हज़रत सुलेमान साईं तख़्त ते उॾामंदो पियो वञे उॾामंदे रब फरमायो सुलेमान जी मुंहिंजा रब रहमान तख़्त खे हिते बिहार हवा खे हुकुम ॾिनई से रिपीट कयो हवा खे हुकुम ॾिनई हवा तख़्त खे बिहारियो हज़रत सुलेमान नेठ जो नजर कई समुंड में छोलियों पियूं लगन अल्लाह ताला फरमाए सुलेमान इन छोलिन के अंदर मुझे कुदरत की निशानी आए आसे निशानी आए हजरत सुलेमान जिन्नन जे बादशाह के हुकुम कयो अंदर टप्पो दे जिन्नन जे बादशाह मथा ना टप जो ॾिनो अंदर छोलिन के ने जुनिए पोतो छोलिन बाहर सटे बाहर मथे उछलास जिसे मुझी जान आए हजरत सुलेमान वक्त जे कामिल वली आस बिन बरकिया के फरमाया बाबा तुम अंदर वञ ओ अंदर छोलिन में निकरी बाहर निकरी तख्त ते आयो जे दोसे अंदर तो समुंड जे तर में एक मोतन जो महल अंदर उन में छाए मुखे खबर आए अल्लाह ताला जे प्यारे नबी दुआ की या अल्लाह इन महल के खोल महल खुलियो हजरत सुलेमान जी जमात अंदर आई अंदर जो अजीब सल एक हमरा चादर वेरो रब जी तस्बीह पियो पढ़े या अब्दुल लतीफ डाइवर में तो सालों जिक्र जात जो वेल में विसारी सन्यासी सुबहान के खदाई सारीन तस्बीह के तलवार सा उल्हद के मारीन जनी पारीन बरके गडिया का पड़ी الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم ويتفكرون في خلق السماوات والارض ربنا ما خلقت هذا باطلا سبحانك فقنا عذاب النار سبحان الله साईं जो मथा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाबा ते तू बैठो साईं मां अॼु थोरी वेठो आहियां 2400 साल थी विया हिते वेठो 2400 साल कहिड़ो तो वटि वज़ीफ़ो आहे करामत किथां थी ॾिसी करामत कान्हे हे मूंखे मुंहिंजे माउ पीउ जी दुआ अम्मा पोड़ी थी वई मां अम्मा जी ख़िदमत कंदो हुयुसि अबो पोड़ो थी वियो पोड़ो माण्हू थींदो दिमाग़ कमु न कंदो बार बार साॻियूं ॻाल्हियूं पुछंदो कॾहिं काकूस में वञण जहिड़ो न पेशाब करण जहिड़ो न मां बाबा अम्मा जो काकूस बि खयो ख़िदमत कई मां ॾाढी मरण जे टेम ते अम्मा मूंखे सॾु कई अब्बा हलिया त तोखे भाकुर पाए मोकिलाए अम्मा मूंखे भाकुर हुयो हथ मथे खणी दुआ कई मौला का मां दुआ कंदी ज़मीनदार थिए मुंहिंजो पुटु का दुआ कंदी ऑफिसर थिए का दुआ कंदी इंजीनियर थिए का दुआ कंदी डॉक्टर थिए मां दुआ थी कयां हिन मुंहिंजे पुट खे पंहिंजी इबादत नसीब कजां अम्मा मरी वई भई बाबा हुयो बाबा बि मरण जे टेम ते मूंखे चयो अब्बा हलिया मां बि दुआ कई थी मां बि दुआ ॾियां पोइ अम्मा दुआ ॾिनी बाबा बि चयो या अल्लाह
मां इबादत जी दुआ ॾिनी अथसि मां वरी दुआ थो कयां त इबादत उते नसीब कजांस जिथे शैतान बि पुॼी न सघे हाणे ही अबी अम्मा जी दुआ केतिरे वक़्त खां इंतज़ार में हुयुसि हिकिड़े दफ़े समुंड जे किनारे खां वञा पियो छोलियूं मूंखे छिके हिन महल में अंदरि आंदो आहे बाबा तोखे बुख लॻे मानी किथां खाई ॾिसी बुख लॻंदी आहे पाणी मानी अची वेंदी आहे पाणी अची वेंदो आहे अॼु दादू जा ग़ैरतमंद सुनियो जे मां पीउ जहिड़ा आहिनि त वञी कदमनि ते पओ जे दुनिया तां लाॾाणो करे विया आहिनि मज़ार ते वञी दुआ घुरण तुंहिंजो कमु आहे महिरबानी कर रब जो कमु आहे हिते बि बेड़ा पार अॻिते बि पार बुजुर्ग को चेस पियो पुट रूहानी मकाम त ॾाढो कोतरी नमाज़ पढ़ी थी मालूम थियो त नमाज़ूं रोज़ा ज़कातूं हज बि करे पर बेअदबा दिल में बुग़्ज़ अथसि हसद अथसि कीनू अथसि ख़राबी अथसि फैज़ न मिलंदुसि छो त गंदगी हूंदी त केतिरी बि ख़ुशबू हणंदे न त गंदगी ख़ुशबूअ खे मारे वेंदी ऐं दिल में जेकॾहिं थोरो खोट आहे मां मिसाल ॾींदो आहियां अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो मोमिननि जी निशानी बयान कंदे अल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना अल्लाह फरमायो मोमिन ईंदा उन्हनि जूं निशानियूं ही हूंदियूं पोइ दुआ कंदा मौला असांखे बख़्श कर असांजे भाउरनि खे जेके असां खां पहिरियां दुनिया तां विया उन्हनि खे बि बख़्श कर मोमिन चवंदा असांजे दिल में मौला कंहिंजे लाइ खोट न हुजे मां चवंदो आहियां बाबा सदाए मोमिन दिल में हसद सदाए मोमिन दिल में मुनाफ़िक़त सदाए मोमिन दिल में बुग़्ज़ सदाए मोमिन दिल में कीन सदाए मोमिन ऐं दिल में गिल्त भरियो पियो आहे इहो मोमिन नाहे छो त रसूलुल्लाह जो जॾहिं नूर ईंदो त हे ज़ुल्मतूं ख़तम थी वेंदियूं ऐं अंदर में सफ़ाई अची वेंदी आहे इहो पको मोमिन पाण खे न सम्झे पको मोमिन उहो आहे जंहिंजे दिल में सिर्फ़ हबीब करीम जी मोहब्बत ऐं प्यार आहे जो सुभान अल्लाह ऐं हीअं दुआ कजां दादू वारा ए इश्क़ नबी मेरे दिल में तू आ जाना राज खड़ियूं दुआऊं करंदो ई सही माल जी मिल्कियत जी पुटनि जी औलाद जी कॾहिं हा दुआ करो ए इश्क़ नबी मेरे दिल में भी तू आ जाना मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना इश्क जो सिमातों के वाला छा कया जे तो जिस नींद में हो जाए दीदार नबी हासिल ऐ इश्क मुझे ऐसी नींदों में सुला जाना सुभान अल्लाह यानी खुदा रसूलुल्लाह से इश्क के उन्होंने रंग लगा हजरत उतबा नबी से जो सहाबिया कन रवायत में टे घर वाली कन में चार रिवायत में इख्तिलाफ आहे मौलवी बटे रिवायत बयान करना न पोइ पोयां मौलवी लाज़ार हूंदो से हुन टे चयूं था चार के चयूं मुझे रिवायत में इख्तिलाफ आहे हजरत उतबा चार घर वालियूं ही जो घर में अचे त मायूं पाण खे सिंगारी अॼु जे मायुनि वांगुरु न त घर मुड़ुस वञे खखर ॾकियो अथसि गाॾी वेठी वेठी मुड़ुस वीचारो चवंदो दुकान त वञा ई न ॿाहिरि वेठो हुजे अंदरि खड़ाई हज़रत उतबा जूं घर वारियूं सिभारियूं हुयूं ॾाढियूं ठलियूं हुयूं सुलछड़ियूं हुयूं सदोरियूं हुयूं साईं जो घर में अची त पाण खे सीधारे वेहनि साईं जो जीअं पहुचे त हिननि वारियूं ख़ुशबू जेके आहियूं डिम डिम साईं वारी ख़ुशबू मारियो वञे माइण पाण में सलाह कई आहे छा हिन उतबा वटि किथां जी ख़ुशबू अथसि मिस्र जी अथसि यमन जी अथसि ताइफ जी अथसि किथां जी अथसि मायूं पाण में चारई ॼणियूं वेही सलाह पई कनि अचु त उतबा खां पुछूं उतबा इहा ख़ुशबू किथां जी अथई हिते त हणी कोन थो हिते त सिर्फ़ु डाढ़ीअ खे तेल हणी थो लॻे थो ॿाहिरि किथे हणी थो जे ख़ुशबू मां वणंदो आहियां मुंहिंजे जिस्म ते हिकिड़ो दफ़ो फट थी पिया फुलियूं थी पियूं दाणा थी पिया मां मदीने वारे साईं वटि वियुसि चयो तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जान मुझे जीअ में आज़ारन जा अलवा साहिब दी शिफा या मरीज़ खे माजो मुंहिंजा हबीब दाणा
शै फरमायो कमीज़ खे मथे ला मां कमीज़ खे मथे कयो मदीने वारे ताजदार पंहिंजे हथ मुबारक खे मुंहिंजे जिस्म ते फेरियो का बि दुनिया जी खुशबू न हणंदो आहियां हे मुंहिंजे महबूब जे हथ पाक जी खुशबू आहे जो दुनिया जी का बि खुशबू रसूलुल्लाह जे खुशबू जे मुक़ाबले में आहे ई कान उत्बा गोया हीअं पियो चवे ये सब तुम्हारा करम है आका घणा चवंदा असी सही मीलाद में कोन वींदा असी कोन वींदा मांजो ख़ुदा अचण ई नथो ॾेव हेॾे ईंदा उहे जेके आशिक़ हूंदा जे मुनाफ़िक़ भुलिजी सुलिजी आयो त ख़ुदा जा मलाइक बीठा आहिनि कननि मां छिकी ॾिसी अॼु जे तूं दातू जे हिन सिविल अस्पताल जी मस्जिद में आयो हीअं चओ ये सब तुम्हारा कर्म है आका साईं दुनिया दा असांखे ख़तम करण जी कोशिश कई पोइते करण जी कोशिश कई के बात अभी तक बनी हुई है कोई सलीका सोना कुछ तो तुझी नजर आए तरह तो गाड़ी हले पई न कोई सलीका है आरज़ू का जागी जागी जे जा कोई सलीका है आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी है ये सब तुम्हारा कर्म है असांजे सिंध शहर लाथा रोड इन में आयो इश्तिहार वॾो वॾे छॾे निसार तेरी चल पहल पर हज़ारों ईदे रबीउल अव्वल सवाए शैतान के इस जहां में सभी तो खुशियां मना रहे तो वो वरी विया पुलिस वटि ऐसे छो साहब ऐसे जो साहब ऐसे जो जवाब बोला रड़ तो करी जेॾो पेट तेरी रड़ हुकुम कर जेसी हे तहां जा जेके बरेलवी आहिनि इन्हनि असांजे ख़िलाफ़ इश्तिहार छपरायो आहे ऐसे जो बरेलवी त ग़रीब आहिनि वीचारा हिननि वटि न को बम न को हथियार न को बंदूक न को रिपीटर हिननि वटि सलात जी तस्बीह हूंदी आहे बुराई हेॾे जो तव्हां हिननि जे ख़िलाफ़ इश्तिहार कढियो आहे ॾिसी न असां त कोन कढियो आहे इश्तिहार असां छपरायो आहे असां हुन में विधो आहे शैतान खे ख़ुशी कान थी हिननि खे ऐसे थियो बाबा तव्हां शैतान हो छा असीं त शैतान कोन आहियूं या त तव्हां शैतान आहियो या न आहियो जे न आहियो त चिड़ो छो था जे आहियो त भली चिड़ो हशर तक डालेंगे हम बेदा इशे मौला की धूम मिसल फारस नजद के इरादे जाएंगे चीजें न कयो के दुख थींदो बेचारो तकलीफ़ थींदस ता हरूभरू के तकलीफ़ ॼण छो था चाहियो आजो खाक हो जाए अतब जलकर मगर हम तो रिसा दम में जब तक आखिरी में टपरिए ते रोज़ो भंजो न दम में जब तक दम के जिक्र और का सुनाते जाएंगे साईं मीलाद था के उठेगा के गरीब के वठी जो कपड़ा बपड़ा यो ये कपड़ा गरीब है मां जो तो के बड़ा 11 महीना कपड़ा याद कौन सही मीलाद तो अचे तो के कपड़ा याद था अचे कौम प्रस्त जेके पाण के जना जी वतन जा होई पयो होई छा जमा कुर्बानी थी ने कुर्बानी साईं जानवर जो रत था वहायो जानवर जो रत थोड़ी बा ये पैसा के गरीब के जो मां जो खुदा जो हुक्म अल्लाह जे हुक्म जी सी उसूली न कमास उन्हनि खे याद ईंदो आहे सही जी टीम ते गरीब ऐं वरी हिननि खे याद ईंदो अथई रबीउल अव्वल में गरीब जी मदद कयो 11 महीना तूं मदद करे थकिजी पियो 12 महीने तोखे रसूलुल्लाह जे मीलाद में मदद याद थी अचे असीं चऊं था मीलाद करण वारो खुट थो न मीलाद करण वारो पोइते न थींदो मीलाद करण वारे खे बरकत ई बरकत जो वॾा वॾा आलिम लिखनि था इब्न हजर अस्क़लानी जे जामिया अज़हर में पढ़ायो मक्की शरीफ में हदीस जो दर्स ॾिनई इब्न हजर हेतमी जेको मुल्ला अली कारी जो उस्ताद आहे लिखी वियो नबी जे मीलाद जी बरकत पूरे साल ताईं
खे मिलंदी रहती है दीवाना खे मिलंदी रहती है परवाना खे मिलंदी रहती है अवी त दादू वारा खुशकिस्मत आयो जो अवाजे मस्जिद में हर रोज कदे केड़ो आलम अचे थो वो अमल में घट खबर पर मोहब्बत रसूल जी थी दे इंशाअल्लाह मां एकड़े अंद जो त सही ओ इश्क रसूल बयान कयो जो सही नमाज जो ता गल कोन कयो मां जो मोहब्बत थी त नमाज पढ़ा मोहब्बत रसूलुल्लाह जी दी सुन्नत हबीब जी सजाईंदा बाकी मोहब्बत न होंदी त का बि शइ न आहे भला जे अमल न आहे न सुहिणो त बि हिन ज़िक्र जी बरकत रहमत अल्लाह ताला राज़ी थी पवंदो अल्लाह ताला जवानों ये महफिल सजराई उन्हनि जे रिज़्क़नि में रोज़नि में बच्चनि में मालनि में उमरनि में औलादनि में इज़्ज़तुनि में बरकतूं अता फरमाए अल्लामा साईं अब्दुल वहीद दामत बरकातुल आलिया इन फकीर के प्रोग्राम में अचण जो हुकुम कयो मां तमाम परे वियुस उतां भजी पहुतो आहियां सिंधी में जनन मुर्गी मोस माना थकजी पियो वो हिकिड़ो हमरा हो वो वरी घरां कागड़ियूं वञी फाहो थी खाधे फाहो वरी के पियो खाए टंग में रसो वधियो फाहो पियो खाए हिकिड़ो ॾाहो लॻियो पुछी हेॾे हाल वारा छा थो करी ही फाहो थो खावां जी फाहो ईअं थोरी खाबो आहे ही के खाबो आहे ही मानो पाए रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू व मा अलैना इल्ला अल बलागुल